दोस्तों अज आऊं जोको पीर जे ॻोठ में जोको अलमनाक दर्दनाक वाक़ियो पुलिस जे तरफ़ों पेश आयो आहे। जोको घोट खे ऐं कुंवार खे वठी वञी जोको तशद्दुद करे घोट खे मारियो वियो ऐं घोट खे खां पैसा वसूल करण जे लाइ जोको उनखे माना मारियो वियो, उन्हीअ ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों कानून वारा जे तहफ़ुज़ ॾियण वारा जो पैसे ख़ातिर ग़लति नज़रिए ते अची वञनि, इहो मुनासिब नाहे। कानून जे दायरनि में रही करे कमु कजे। जेकॾहिं घोट नंढो हुयो हुननि जे बकौल हुननि जे त कुंवार ऐं घोट खे जॾहिं पुलिस वठण वई त लेडीज़ पुलिस खे साण करे ऐं पोइ वठी अचे हा, कानूनी घुर्जूं पूरियूं करे हा। उन्हीअ खां पोइ टेक्निकल साइंसी लेवल सां जेकॾहिं छोकिरो नाबालिग हुयो त उन्हीअ जी साइंसी लेवल सां चेकअप कराइनि हा। जीअं हू कुंवार बि मौजूदु हुयो त घोट खे कुंवार सां गॾु छॾनि हा त हू हम बिस्तरी करे हा। पोइ हम बिस्तरी खां पोइ हुन जा जुज़ा चेक कया वञनि हा त हुन में मर्दानगी कुवत आहे या नाहे। लेकिन हे जोको पुलिस जोको क़दम खयो आहे उहो सरासर कानून जे उबतल क़दम खयो आहे ऐं पंहिंजा पैसा वसूल करण लाइ, रुश्वत वठण लाइ नौजवान छोकिरे ते एतिरो तशद्दुद कयो वियो आहे जोको माना हू सूर न सही, ताब न सही ज़ख़्मनि जा ऐं वफ़ात करे वियो आहे। लेकिन जज साहिब जोको माना जज साहिब जे मुताबिक़ हुननि खे जज साहिब चयो त छॾे ॾियो, त उन्हीअ मुताबिक़ हिननि उहे न कयो, वठी अची वरी पाण वटि अञा तशद्दुद करे ऐं हुननि खे जेसीं ताईं हुननि खे पोइ देरि सां छॾियो जॾहिं हुननि सोचियो त हाणे हीउ तमामु मरण जे जोॻो आहे ऐं हीउ माना असां वटि ई मतां मरी वञे, तंहिं करे पोइ हुननि मालिकनि जे हवाले हुनखे कयो वियो। इहो तमामु असां उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कंदासीं ऐं त इहो पुलिस खे इहो रवैयो अख़्तियार न करणु घुरिजे। हाणे मां तव्हांखे सॼे पाकिस्तान लाइ ऐं जेको माना अवाम लाइ जजनि लाइ ऐं इन पुलिस लाइ हिकु अहम ॻाल्हि हिन महिल रखणु थो चाहियां त अंब पोखींदा हुया वॾड़ा त उहे अंब पाण पोखींदा खाईंदा ॿिया, यानी उमिरि देरि सां उहो अंब वॾो थींदो हुयो। अहिड़े लेवल सां मर्द 18 सालनि में वॾो थींदो हो, पर हिन महिल तव्हां ॾिसो त टेक्निकल दौर अची वियो आहे ऐं खाधनि जो सिलसिलो अहिड़ो थी वियो आहे त हाणे अंब तव्हां नंढिड़ो चकी हणो त 1 सालनि में न 2 सालनि में फरिजी पए थो ऐं नंढड़ा हन उते त उते ई फर झलनि था। अॻु में ईअं न हूंदो, वण मथे वेंदो हो, कदावर थींदो हो ऐं पोइ उन्हीअ जे मथां माण्हू चढ़ी वञी पोइ वरी अंब ॻलाईंदो या वॾो लकिड़ो हथु कंदा हुआ, उन सां उन खे जो अंब लाहींदा हुया। ऐं उहो अंब जो वणु सघारो वॾो ताक़तवर ऐं वॾो भुंड, हेॾो वॾो भुंड जंहिंखे भाकुर खणी हणिजे एॾो वॾो भुंड थींदो हो। हिन महिल तव्हां ॾिसो त अंब जो जेको वणु जेको थिए थो उहो तमामु माना एतिरो वॾी काठी थुल्ही बि नथो थिए, नंढिड़ो जीअं माना हणूं था उते उते अंब ॾिए थो। इन्हीअ लेवल सां उमिरियुनि जे ऐं माना जवानीअ ते चढ़ण जे लेवल सां मां इहा ॻाल्हि तव्हांजे ॾाढो साइंसी ऐं टेक्निकल महारत सां रखां थो त हिन महिल जेके नौजवान आहिनि, हिन महिल जेको माना नौजवान पैदा थिए थो इहो 5 सालनि में वञी स्कूल में दाख़िला वठे थो। उन्हीअ खां पोइ हू 9 दर्जे ताईं पढ़ी ऐं फारिग थिए थो। इहो सम्झो 14 सालनि में इहो जॾहिं 10वीं में पए थो त हू बालिग थी थो वञे, माना 14 सालनि में हू बालिग थिए थो। तव्हां भली डॉक्टर वठो, इहा साॻी इंतिज़ामिया पुलिस बि वठो, जज बि वठो, हिकिड़ी टीम ठाहियो जेको पूरे पाकिस्तान में 9 क्लास पास थियल जेको नौजवान 10वीं में मैट्रिक में माना दाख़िल थिए त उन्हीअ में वञी उन जा माना जुज़ा वठी उन्हनि ते चेक करे ऐं पोइ उन्हनि जे ॾिसो त मर्दानगी कुवत हुननि में अची वई आहे। 14 सालनि में हुन जी मर्दानगी कुवत हुन जे जिस्म में पहुची वञे थो। पोइ उन्हीअ ते पोइ कानून ठाहियो वञे त 14 सालनि वारे खे जो बि सनासीकार ठाहियो ॾिनो वञे ऐं उन्हीअ जो माना पंहिंजो उन्हीअ खे मर्दानगी कुवत में माना वॾो माना हुनखे तस्वर कयो वञे, यानी बालिग तस्वर कयो वञे।
जोको 18 साल अॻियों जोको रखियो वियो आहे सिस्टम, जोको उमिरि जी हद, इहा हद मां हिन महिल पूरे पाकिस्तान जे उन्हनि शऊरमंद माण्हुनि खे अपील थो कयां त इहा हद कैंसिल करे हिन महिल 14 साल जी हद रखी वञे। छो त 14 साल में हिन महिल मौजूदा दौर में 14 सालनि में उहो ॿार बालिग़ थिए थो, उन में मर्दानगी वारा जुज़ा पहुची वञनि था। उन लाइ तव्हां जीअं मूं साजुर अर्ज़ु कयो त तव्हां वञी माना स्कूलनि में उहा टीम माना जोड़ियो ऐं उन मुताबिक़ तव्हां स्कूलनि में वञो त हर छोकिरो उहो 99% माना ॿार बालिग़ थी माना पवंदा आहिनि। 1% जेको ॾुतियल इलाइक़े मां को ॿार हूंदो उहो उन में उहो जुज़ो कोन थो मिले। बाक़ी 99% ॿार 14 सालनि में बालिग़ थिए थो, मर्दानगी जे लाइक़ु थी थो वञे। तंहिं करे हिननि खे पुलिस वारनि खे हक़ीक़तनि में त इहे जॾहिं हुन जी ज़ाल बि मौजूदु हुई, हो पाण बि घोट बि मौजूदु हो, त असुली कानूनी चाराजोई करे हुनखे ज़ाल मुड़ुस खे हमबिस्तरी करण लाइ अकेलो छॾियो वञे हा कंहिं कोठीअ में, ऐं हू जॾहिं पंहिंजो उहो हमबिस्तरी करे हा उन खां जा वरी जुज़ा चेक कराया वञनि हा त इहो मामिलो पेश न अचे हा। मगर हिननि इहा कानून जी पासदारी न हुई करणी। हिन पुलिस खे असुली हिन पुलिस खे पंहिंजा पैसा कमाइणा हा, पैसा वठणा हा, मगर उन जे लाइ हिकु इंसानी जान ज़ाया थियो। जेको हिकु नौजवान कुंवार खे माना उन खे बेवा कयो वियो ऐं यतीम कयो वियो। केॾो न ॾुख जी ॻाल्हि आहे त इहा वरी हाणे ॿिए मुड़ुस जे लाइ माना इंतज़ारु करे ऐं माना हुन में ॾुख ओसीअलो हुन ते रहिजी वियो जो उहा रनज़ाल थी वई। 4 महीना इद्दत करे त इहे माना इहो इद्दत में वेहे, उन में हुनखे केॾो ॾुख इन इद्दत दौरान, इन मुड़ुस जे विछोड़े दौरान हुनखे केॾो न ॾुख थियो हूंदो, जेको माना उन ॾुख जो लम्हो असांजे पूरे सिंध जे माण्हुनि में उहो ॾुख पखिड़िजी चुको आहे। मां इहो चवंदुसि त सुप्रीम कोर्ट ऐं माना ऐं सिंध हुकूमत ऐं इहे इन जो नोटिस वठनि ऐं इन जी जांच करे ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।